सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण उम्मत खे ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं वाधायूं ॾिनियूं आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक विलादत जे मौक़े ते मुस्लमाननि खे दिलि जे गहराइनि सां मुबारकूं पेश करियां थो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त असांजे प्यारे नबी अकरम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम ख़ुदा पाक जे हक़नि ऐं इंसाननि जे हक़नि सां गॾु अमुन भाईचारे ऐं ॿधीअ जे पैगाम सां भरपूर आहे। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण वधीक चयो त ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न रुॻो विलादत जो जशन आहे पर पाक नबीअ जे ज़िंदगी गुज़ारण जे ॾसियल अज़ीम गस ते हलण जे वचन जो ॾींहुं आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त असांजे प्यारे नबी अकरम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी असां सभिनी जे लाइ रहनुमाईअ जो कमु करे थी ऐं पाक नबीअ जी ज़िंदगी असां सभिनी मुस्लमाननि लाइ वाट जी लाट आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त अॼु नबी अकरम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उसूलनि खे पंहिंजी रोज़ानी जी ज़िंदगी में शामिल करण जे वचन जो ॾींहुं आहे।